ज़िले कश्मीर गंदकोट में मुख्तलिफ सूरतन में इंसानियत जो कत्लेआम रोज़ मामूल बनियल आहे। ताज़े वाक़े में जमाल करमपुर थाणे जी ॻोठ करीम ख़ान चोलाणी में चोलाणी बिरादरी जी ॿिनि धुरनि में कार ऐं तकरार तां जहिड़ो भड़की उथियो। धुरनि जी शदीद फायरिंग जी रेवट में नौजवान बाराम अली पुट फ़कीर मोहम्मद चोलाणी क़तल थी वियो। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। धुरियूं मोर्चाबंद थी वियूं आहिनि। वक़्फ़े सां फायरिंग जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पखिड़ियल आहे।